विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप की वेबसाइट awamiawaz.pk। गढ़ी यासीन खिपरे में सकाफती ॾियारे जे हवाले सां तकरीबूं कोठायूं आहिनि। प्रेस क्लब में थियल मच कचहरी ऐं सूफियाने राग रंग जी महफ़िल में मुख़्तलिफ़ फ़िक्रनि सां लाॻापियल माण्हुनि शिरकत कई। सुरीले फनकारनि सलीम रज़ा कुंबर, अख्तियार हुसैन समो ऐं ॿियनि फन जो मुज़ाहिरो करे माण्हुनि खे झूमाए छॾियो। खिपरे में अवामी आवाज़ तरफा सकाफती मुशायरो करायो वियो, जंहिं में शाइरनि अब्दुल हलीम दर्स, मोहम्मद उर्स, आजिज़ समेजो, हाजी खान शाद राजड़, गुलाम मोहम्मद उर्फ पीरल मरी ऐं ॿियनि निकोर शाइरी पेश कई। उन मौके ते अब्दुल हलीम दर्स ऐं हादी बख्श भंभरो क़ौमी गीत पिण ॿुधाया। चल सिंध सदा आबाद हुजे, ही अजरक टोपी शाद हुजे। चल सिंध सदा आबाद हुजे, ही अजरक टोपी शाद हुजे। बार बुढ़ा सब खुश था ॾिसजन, बार बुढ़ा सब खुश था ॾिसजन। नारा आहिनि सिंध ज़िंदाबाद हुजे, ही अजरक टोपी शाद हुजे। सिंधड़ीअ ते सिर केर न ॾींदो, जी जल ते सिर केर न ॾींदो। सहंदो केर मयार, सहंदो केर मयार ओ यार, सहंदो केर मयार। गॾिजी पंहिंजी सिंध सजायूं, अचो त गॾिजी पंहिंजी सिंध सजायूं, सिंध सजायूं पिर्त जा पेच पायूं।